नाज़िन पिंगरो जे गवर्नमेंट बॉयज़ हायर सेकेंडरी स्कूल में साइंस एंड आर्ट्स फेस्टिवल करायो वियो आहे, जंहिंमें शागिर्दनि मुख़्तलिफ़ साइंसी मॉडल्स जी नुमाइश करे भरपूर सलाहियतुनि जो इज़हार कयो आहे, जॾहिं त उस्तादनि ऐं महिमाननि साइंसी मेले खे शागिर्दनि जे ज़हनी ओसर लाइ सुठो क़दम करार ॾिनो आहे। उन हवाले सां सजाद खोसो वधीक अपडेट करे रहियो आहे। असां इन वक्त गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल पंगरो में मौजूद आहियूं, जिथे साइंसी मेलो जारी है। अचो तो उते उस्तादन ऐं स्कूली शागिर्द का पुछूं त हीउ मेलो छाजे करे लगायो वियो आहे। साइंस एग्जीबिशन है। तव्हां ॾिसंदा हलो त असांजो गवर्नमेंट हायर सेकेंडरी स्कूल पंगरियो डिस्ट्रिक्ट बदीन जो आख़िरी स्कूल है ऐं अॼु स्कूल जे ॿारनि ऐं उस्तादनि जी महिनतुनि ऐं काविशनि सां अॼु जेको हीउ प्रोग्राम असां मुनक़िद कयो आहे, इनमें ॿारनि नंढड़नि जे टैलेंट खे ॾिठो वञे त हू प्राइवेट स्कूल जे मुक़ाबले जा ॿार आहिनि। त असांजा ॿार प्राइवेट स्कूलनि खां घटि न आहिनि, ॿारनि जे अंदरि टैलेंट आहे। तव्हांजे साम्हूं आहे असांजा पूरा तक़रीबन 150 सां 200 दायरे जेके आहिनि से प्रोजेक्ट मॉडल ऐं शीट्स आहिनि। ॾाढो ॿार क्रिएटिविटी आहे, क्रिएशन्स आहे ॿारनि जी, ऐं इंशाल्लाह अहिड़ा प्रोग्राम असां कंदा रहंदासीं। हमारा मॉडल है वो हमने बनाया एसिडेंट के हल से। एसिडेंट क्या होती है? एसिडेंट एक तेजाबी बारिश होती है जो हमारे माहौल में गैसेज होती है, कार्बन डाइऑक्साइड, सल्फर डाइऑक्साइड, नाइट्रोजन, सल्फर ट्राईऑक्साइड, ये जो हमारे एटमॉस्फेयर के अंदर होती है, इससे ये एसिड रेन होती है। जब ये पानी के कतरे इन गैसेज के साथ मिलके ज़मीन पर बरसते हैं तो हम उन्हें एसिड रेन कहते हैं। इसके बहुत से हमारे नुकसान होते हैं। हम इंसानों के अंदर सांस की बीमारियां पैदा होती है, और जब इनके जो हैवी मेटल्स होते हैं वो लीक हो जाते हैं। लीक होकर जब वो पानी के अंदर जाते हैं, उसमें जो मछलियाँ वगैरह होती हैं उनकी जो कलियाँ होती हैं। सैटेलाइट कम्युनिकेशन मॉडल ठाहियो हुयोसीं। हिन मॉडल जे ज़रिए असीं ॿुधाईंदासीं त सैटेलाइट छाखे चइबो आहे ऐं कम्युनिकेशन सैटेलाइट जे ज़रिए कीअं थिए थो। अॼुकल्ह जे दौर में असां हिक ॿिए सां मोबाइल जे थ्रू कनेक्टेड आहियूं। असांखे कंहिं ॿाहिरि मुल्क में कंहिं शहर में ॻाल्हि ॿोल करणी आहे त उहा असां उनजो नंबर डायल कंदासीं असांजे मोबाइल में। उन मोबाइल जो जेको नंबर डायल करे कॉल कंदासीं त जेको असांजा सिग्नल आहिनि उहो असांजे रीजन जे कॉल सेंटर वटि वेंदा। पोइ कॉल सेंटर वटि ॾींदो आहे असांजो जेको टावर हूंदो है उनखे। जैसे कि हमारी क्लास फेलू ने आपको इस मॉडल के अंदर होने वाली पॉल्यूशंस के बारे में बताया था, तो अब मैं आपको बताऊंगी कि इन पॉल्यूशन को कंट्रोल कैसे किया जा सकता है। सबसे पहली चीज़ अगर हम बात करें तो वाटर पॉल्यूशन की, तो वाटर की ट्रीटमेंट के लिए हमें वाटर फिल्टर टैंक वगैरह ये सारी छोटी मोटी चीज़ें लगा देनी चाहिए, जिसकी वजह से हमारे पास यहाँ ये हो सकता है, और हमें डिफरेंट किस्म की ग्रीन केमिस्ट्री यूज़ करनी चाहिए। अॼु जेको असां प्रोग्राम हिते रखियो आहे आर्ट साइंस एंड आर्ट एग्ज़िबिशन जे नाले सां, हिन प्रोग्राम में हिन फंक्शन में तमामु स्टूडेंट्स हिसो वरितो आहे। माशाल्लाह उन्हनि पार्टिसिपेट कयो आहे, उन्हनि पंहिंजा मॉडल्स तयारु कया आहिनि, आर्ट ते कमु कयो आहे, शीट्स डिज़ाइन कयूं आहिनि, त उहो पंहिंजो इनोवेटिव स्किल्स ज़ाहिर कनि पिया। हिन सां अहिड़ा प्रोग्राम थियणु घुरिजनि, इन सां त काफ़ी फ़ाइदा थियंदा। स्टॉल्स भी लगाया आहिनि, गेम स्टॉल भी लगाया आहिनि जेके ॿारनि खे एंटरटेन कंदा, ऐं जेके हिते जजिस भी अवेलेबल आहिनि जेके शीट्स खे ऑब्ज़र्व कंदा ऐं उन जी जेके भी पोजीशन्स आहिनि फर्स्ट सेकंड थर्ड उहे अनाउंस कंदा कुछ देर खां बाद में। ऐं मॉडल्स जेके बहितरीन आहिनि उन जो भी जेको सो ऑब्ज़र्वेशन हले पई, जजिस अवेलेबल आहिनि। साइंसी मेलो मुनक़िद करण जो सिर्फ़ु इहो ई सबबु आहे त असां पंहिंजे ॿारनि खे जेको सो स्कूल ॾांहुं राग़िब कयूं, उन्हनि जी ज़हनी नशोनुमा थिए, उन्हनि जो वधि खां वधि जेको सो तालीम ॾांहुं रुझान हुजे।